अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां आया हूँ अॼु गवर्नमेंट बॉइज़ कैंपस स्कूल मकली। ये ॾिसो त गवर्नमेंट बॉइज़ कैंपस स्कूल मकलीअ में जिते साइंस जी एग्ज़िबिशन थी रही आहे ऐं इन्हनि ॿारनि जी जिदोजहद सां तमामु घणियूं शयूं क्रिएटिव क़िस्म जूं शयूं हिते तयारु करायूं वयूं आहिनि। हिते साइंस जो टीचर आहे मोहतरम सफ़दर साईं ऐं हमीद मेहरानवी साईं। तो जो तमामु सुठो शाइर ऐं दानिशवर माण्हू आहे जेके हिते पढ़ाइनि पिया ऐं तमामु लाजवाब क़िस्म जो शाइर आहे साईं। ऐं मूं जॾहिं पंहिंजो मकली में जॉइन कयो हुयुमि छठे में त सभ खां पहिरियां इहे ई नाला हुया जिन जेकी तलाश हुई मूंखे, छो त तमामु घणो लिखनि पिया सिंधी ॿोली में ऐं तमामु घणा मशहूरु माण्हू हुया, पर पोइ मुलाक़ातूं कोन्ह थियूं। पहिरियों दफ़ो मुंहिंजी मुलाक़ात हिननि माण्हुनि सां थी त मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं उनखां पोइ हीअ ख़बर पई त हिन स्कूल में बि आहिनि त इहा अञा वधीक ख़ुशी थी। जो टीचिंग जो पेशो जेको आहे सो पैगम्बराना पेशो आहे ऐं एॾी जिदोजहद ऐं कोशिश खां पोइ हिननि माण्हुनि जेको आहे हीअ वॾी एग्ज़िबिशन हिकिड़ी साइंस जी कराई आहे। अस्सलाम वालेकुम हमी साहब, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? थोरो त ईअं ॿुधायो त हीअ एग्ज़िबिशन तव्हांजो कहिड़ो सर शम्स साहब आहे, उनजूं कहिड़ियूं जिदोजहद या ख्वाहिशूं आहिनि साइंस जे मैदान में? साईं, पहिरियां त हीअ जेको प्रोग्राम आहे गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल मकली जे पारां आहे। असांजो दोस्त आहे, उस्ताद आहे साईं मोहम्मद सफ़दर छतवी, उन जूं बाक़ाइदगी सां काविशूं आहिनि, महिनतूं आहिनि, जिन जा पीरियड आहिनि 6वीं क्लास में 7वीं क्लास में। जेके मॉडल्स हिते मौजूदु आहिनि उहे सिर्फ़ु 6वीं ऐं 7वीं क्लास जे ॿारनि जा ठहियल आहिनि। 9वीं 10वीं वारा वॾी क्लासुनि वारा ॿार त ठाहिनि था, उते प्रैक्टिकल बि थियनि था, सभु मामला थियनि था, पर हेठियुनि क्लासुनि में माहौल घणो करे कोन्हे हूंदो। त इहो माहौल पैदा करण में साईं मोहम्मद सफ़दर छतवी जो वॾो हथु आहे। इन खां अलावा असांजो दोस्त, असांजो उस्ताद मोहतरम साईं शमसुद्दीन खुलाई, जंहिंजा 60 साल पूरा थियनि पिया सुभाणे। साइंस टीचर रहियो आहे, ज़िंदगी जो वॾो टाइम मुख़्तलिफ़ स्कूलनि में हुन पढ़ायो आहे। असांजे स्कूल में बि काफ़ी सालनि खां हिते पढ़ाए पियो, पंहिंजो ख़िदमत सर अंजाम ॾिए पियो। त साईं सुभाणे 60 सालनि में थिए पियो 31 तारीख़ ते साईं जी रिटायरमेंट आहे। 6 रोज़ा जेको ही फेस्टिवल जेको आहे एजुकेशनल फेस्टिवल साईं जे नाले कयो वियो आहे। साईं खे मञता मुंहिंजी ज़िंदगी में इहा हिकिड़ी वॾी ख्वाहिश रहंदी हुई त जेके एजुकेशनल असांजा अदारा आहिनि, ख़ासि करे स्कूल प्राइमरी खां वठी मिडिल ऐं हाई स्कूल ऐं वरी यूनिवर्सिटी अदारा या कॉलेजिस, उन्हनि में जॾहिं बि फेस्टिवल्स थींदा हुया, ख़ासि करे ॾेई फेस्टिवल या असां ॿिया तइलीमी फेस्टिवल, त उन्हनि में अक्सर करे मूंखे जेको आहे ॿारनि खे डांसूं कंदे ऐं नाच कंदे ऐं अहिड़े क़िस्म जा शयूं नज़र ईंदियूं हुयूं। ऐं मां फेसबुक ते सोशल मीडिया ते तमामु घणो लिखंदो हुयुसि त अहिड़े क़िस्म जे तालीमी जेको आहे फेस्टिवल तालीमी नथो चई सघिजे। ऐं अॼु तव्हां ॾिसो त अॼु असांजी दिली ख्वाहिश मुंहिंजी बि ख़ासि करे पूरी थी आहे जो अहिड़नि मकली जहिड़े अदारे में जेको आहे सिंध जो तारीख़ी हिकिड़ो शहरु आहे, सिंध जो गादीअ जो हंधु रहियो आहे सदियुनि ताईं, ऐं सिंध जो हिकिड़ो पॉपुलर तरीन जेको आहे सो तारीख़ी माॻ आहे जिते मोहम्मद बिन क़ासिम जी ऐं राजा ॾाहिर जी हिन में कलामकोट में रावड़ किले में जेको आहे जंगियूं थियूं, उहो बि बिल्कुलु हितो वेझे ई आहे असांजे। जेकॾहिं असां 2-3 किलोमीटर अंदरि वेंदासीं परे पासे राइट साइड, त उते तव्हांखे इहो हेमकोट रावड़ जो किलो मिली वेंदो या कलामकोट मिली वेंदो। अचो साईं, थोरी असांखे विज़िट करायो हिन शयुनि जी। त हाणे हीअ जेको ही ॿारनि ठाहियो आहे, छा ठाहियो त पुटु हीअ शयूं? ये है सोलर प्लेट कंट्रोलर। सोलर कंट्रोलर से चार्ज होता है और ज़मीन से पानी निकालने में मदद करता है। जब पानी ऊपर आता है तो सारा पानी पंप में जमा होता है। पंप में एक मोटर होती है ताकि सारा पानी आगे बढ़ाने की या आगे देने की। सारा पानी हम टैंक में डालते हैं। टैंक में एक फिल्टर होता है, जो गंदा पानी या कचरा जो ज़मीन के अंदर होता है, कचरा या गंदगी एक साइड पे हो गए, सारा पानी हम टैंक में साफ़ सुथरा प्लांट्स को दे सकते हैं, पौधों को। ये कटर मशीन, घास काटने की चीज़, अच्छा ये कटर मशीन ॾिसो हिननि पाण ठाही आहे ॿारनि पंहिंजी मदद पाण उस्तादनि जी हेल्प सां। हीअ ॾिसो त गाहु उहो जेको आहे सो कटे ॾेखारे थो पियो त हीअ कटींदी आहे गाहु। सर ये है वैक्यूम क्लीनर, घरों में इस्तेमाल करते हैं और ये बैटरी नहीं खराब थी है लेकिन। अच्छा, वैक्यूम क्लीनर जेके भी डस्ट वग़ैरह थिए थी पई कबटनि में, हिननि में उनखे वॉश करण जे लाइ ॿारनि पाण ठाहियो आहे। ऐं सफ़दर साईं तव्हां साईं सां मिलो, इहे असांजो तमामु सुठो टीचर आहे जेको हिते इंग्लिश ऐं सॼे माहौल खे जाखोड़ साईं जी आहे। ऐं जीअं ॿुधायूं पिए त 6वीं 7वीं क्लास जा ॿार आहिनि, मूंखे साईं पढ़ाईंदो आहे। ऐं सभु जेके बि शयूं आहिनि साईं जी बदौलत। असल में सफ़दर तमामु वॾो हिकिड़ो आर्टिस्टिक क़िस्म जो माण्हू आहे जंहिंजो ड्राइंग सां तालुक़ु आहे, मैथमेटिक्स सां तालुक़ु आहे, इंग्लिश जे सब्जेक्ट सां तालुक़ु आहे।
ऐं इहे टई ॾाढा हार्ड क़िस्म जा सब्जेक्ट आहिनि ऐं इहो अहले दिली माण्हू इन्हनि सब्जेक्टनि खे खणी सघे थो। ऐं हिन फेस्टिवल जेको 3 ॾींहं फेस्टिवल हले थो पियो असांजो हिन गवर्नमेंट बॉइज़ कैंपस स्कूल में मकलीअ में, त इहो साईं जी जदोजहद जो माना ईअं सम्झो त हरावल जेको आहे सो रोल आहे। ऐं मां चवां साईं जन खां थोरी हेल्प वठंदासीं त हीअ तव्हां ॿारनि जे लाइ केतिरो कुझु हेल्प कई तव्हां ऐं केतिरो कुझु टाइम लॻो तव्हांखे एतिरो कुझु तयारी करण लाइ? साईं जेकॾहिं हिनखे मुकमल तारीख़ यादि कंदासीं 2-3 महीननि जी पोयां आहे सॼो स्ट्रगल आहे। स्लोली असां सॼो कमु कयो। निसाब जे अंदरि 6 जे निसाब साइंस जी ॻाल्हि कंदो, 6 जे निसाब में जेके शयूं मौजूदु आहिनि उहे हर ॿार खे फर्दर ॾिनीसीं त हू मॉडल बि ठाहींदा वञनि ऐं उन प्रेज़ेंटेशन ॾींदा वञनि। पोइ 3-4 महीने महिनत खां पोइ वरी तव्हांजे साम्हूं सभु शइ उन खां पोइ पेपर ग्राफिक्स जो कमु आहे, ड्राइंग जो कमु आहे, उहो बि पिणु शागिर्दनि इन महिनत सां ठाहियो आहे। उन खां पोइ असीं रियाज़ी ते ईंदासीं त हेॾा रियाज़ी जा मॉडल्स मौजूदु आहिनि। इहो जेके सिंपल मॉडल असीं चऊं रियाज़ी जा सिंपल मॉडल आहिनि, इन्हनि ॿारनि जी तमामु घणी महिनत आहे। असां इन ॻाल्हि ते फ़ख़्रु महसूसु कंदा आहियूं असांजे ॿारनि में तमामु घणो टैलेंट मौजूदु आहे। सिर्फ़ु उन्हनि खे रहनुमाई जी प्लेटफॉर्म जी ज़रूरत आहे। जेकॾहिं असीं उनखे मुनासिबु मौक़ा ॾींदासीं त हू पंहिंजे टैलेंट खे दुनिया जे साम्हूं विझाईंदा। अच्छा, हीअ तव्हां फ्रैक्शन सम्झायो आहे ॿारनि खे? हा, पाईग्राफ सर्किल जो जेको आहे पायो। अच्छा, इंग्लिश में चइबो आहे पाईग्राफ। त इहो कमु आहे गोल खे मक्खी हिसनि में विढ़णु। त हीअ आहे जो फार्मूलो त हीअ इंसान में जेका हफ़्ते जी शयुनि जो ख़र्चु कयल हुए, हीअ शयुनि जो नालो, ख़र्चु कयल रक़म, खाधो 1500, कपिड़ा 900, तेल 450, सेल 450, सफ़र जो ख़र्चु 600। असां फार्मूलो ॿुधाइनि सभिनि खे प्लस में असांजो आंसर 36, कुल तइदाद 36। फार्मूलो लिखी असांखे खाधे कुल मिलंदी 150 खाधी, पोइ नुक़्ते खर्ची छेड़ ताईं लाइन पे हुनखे चइबो आहे रद्दास। और 30 की मदद सां खाधे 150 कुल कढंदासीं। इन तरीक़े सां कपिड़े जी 90 कुल निकिती, 30 की मदद सां 90 कुल कपिड़े जी ॾिनी थी, उहा तेलीम जी 45 कुल निकिती। तेलीम जी 30 की मदद सां 45 कुल निकिती, पोइ सेहत जी 45 कुल निकिती, 30 की मदद सां 45 सेहत जी कुल ॾिनासीं। सफ़र जो ख़र्च जी 30 कुल निकिती, 30 की मदद सां सफ़र जो ख़र्च 30 कुल ॾिनासीं। त इहा सर्किल माना गोल जूं कुंजूं 0 खां वधीक 90 खां घटि 100 पूरी 90 ते गुनी 90 खां वधीक 180 खां घटि 1 पूरी 180 ते 80 180 खां वधीक 160 खां घटि 50। ये सब जो अच्छा तव्हां हिन में छा ॾायो? महिला यूनियन जी निशानी, इंटरसेक्शन काट इंटरसेक्शन जी निशानी, डिफरेंट वर्क डिफरेंट जी निशानी। अच्छा, ये तव्हां सेटन जो जेको आहे अच्छा ॿियो हल कंदासीं। यूनियन जी बस आहे सेटन जी मसइले खे तकलीफ़ सां रखंदासीं। सही आहे। इहो यूनियन जो सेट जो इंटरसेक्शन कंदो त साॻा ई वटि निकिरी वेंदा, साॻा ई जाइ ते पहुचंदा। ठीकु आहे। पर हीअ इंटरसेक्शन ऐं यूनियन जी जेकी निशानी आहे उहा बि त तब्दील थींदी न? हाँ ये बस यो मां पुछां ॾिसां वेठो। अच्छा, हाणे जेको आहे तव्हां कहिड़ी शइ ठाही आहे? इहो कीअं? हा ॿुधायो। बराबर नोट माना बराबर ना है। परसेंटेज माना 30 एकरो स्क्वायर रूट माना ये सेक्शन वाला 4 जो माना 9 जो माना 3 16 जो माना 4 5 जो माना 5 6 जो माना 6। अच्छा, ॿियो मूल जो मतिलबु आहे त जेको साॻियो अदद आहे उहो पाण में जेकॾहिं मल्टीप्लाई कजे त उहो अची वेंदो ऐं उनखे असां अंडर रूट में लिखी सघूं था। सही आहे। हाँ हाँ, मंथली कम कहिड़ो आहे तव्हांजो? ही हर बार जी टेस्ट आहे मंथली?
ये ॾिसो त तव्हां प्राइवेट स्कूलनि में जेके वञनि था पिया उन्हनि जे लाइ हिकिड़ो वॾो ज़बरदस्त एग्ज़ाम्पल आहे त तव्हां खामखाई जेतिरो ख़र्चु कयो था स्कूलनि ते उनखां बहितर आहे त पंहिंजे पुटनि ते या पंहिंजे न्याणी ते ख़र्चु कयो ऐं उनखे एजुकेशनल जेके शयूं आहिनि उहे वठी ॾियो ऐं 5-6-8 हज़ार रुपया तव्हां पंहिंजे न्याणी ते या पंहिंजे पुट जेको स्कूल में पढ़ायो था उन ते ख़र्चु कयो त हीअ तइलीमी अदारा तमामु वॾो कमु करे रहिया आहिनि गवर्नमेंट जा जेके फ्री एजुकेशन ॾेई रहिया आहिनि तव्हांखे पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो उन तरफ़ असांजे वालिदैन जो तवजो क़तई कोन्हे ऐं हू शायदि ऐं पाण खे ॿारनि खे जेको आहे सो उहो मटीरियलिस्ट क़िस्म जो ॾिसणु चाहिनि था ऐं मटीरियलिस्ट माण्हू सम्झनि था त इहे ई ऑफिसर थींदा ॿियो कोई न थींदा ऐं प्राइवेट स्कूल ई हिननि खे कामयाबु पढ़ाईंदा पर हीअ ॾिसो त हीअ हिकु पसमानदा नथो मां चई सघां सिंध जे गादीअ जो हंधु रहियो आहे हज़ारे साल हीअ ठटे ऐं मकलीअ जे असां विच ते बीठा आहियूं अॼु ठटे ऐं मकली खां केरु दुनिया जो वाक़िफ़ न आहे माण्हू सो हीअ शयूं तव्हां छा ठाहियो आहे डैम ठाहियो आहे पाणी ठाहियो आहे छा ठाहियो आहे वॉल्केनो आहे छा आहे वेव एनर्जी आहे अच्छा अच्छा ये इस तरह होता है समंदर के किनारों के ऊपर यहाँ पाकिस्तान में वेव एनर्जी जो है वो है यहाँ पे एग्जाम्पल उसका यहाँ एग्जाम्पल नहीं है उसका कोई हालांकि यहाँ समंदर है लेकिन उसका वेव एनर्जी जो है वो नहीं बनाते तो ये बननी चाहिए आपका मतलब है तो ये ॾिसो हिकिड़ो मिसाल आहे वेव एनर्जी लाइ नंढनि ॿारनि हिकिड़ो मॉडल ठाहियो आहे वेव एनर्जी जो जेको समुंड जे किनारनि ते ठही सघे थो दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि हिन मां फ़ाइदो वरितो आहे पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांजो मुल्क पाकिस्तान जेको आहे इन शयुनि ते तवजो कोन थो ॾिए असांजे सियासतदाननि में एतिरो टैलेंट न आहे या वरी असांजे जेको आहे अदारनि में एतिरी बजट कोन्हे या आहे त उहा खाई था वञनि बजट अच्छा हीअ तव्हां छा ठाहियो नालो ॿुधायो नालो काई क्लास शेर जो मॉडल ठाहियो आहे ये मां सां ॿुधायो सभिनि शेर खे सफ़ाई सां रखणी घुरिजे वण लॻाइणा हुजनि लाइटिंग गाड़ी जो घटि इस्तेमालु करणु घुरिजे जो पोल्यूशन वधंदो आहे हॉस्पिटल आहे होटल आहे स्कूल आहिनि ॿ घर हीअ तव्हां शहर जो हिकिड़ो मॉडल ठाहियो आहे ऐं तव्हां गुल हणाया आहिनि हीअ जेको आहे ॿूटा बि इस्तेमालु कया अथव ॿूटा हिकिड़ो ॿूटो घणो ऑक्सीजन ॾींदो आहे माण्हू खे हिकिड़ो ॿूटो जेको आहे सो केतिरी ऑक्सीजन ॾींदो आहे केतिरनि माण्हुनि खे ऑक्सीजन ॾींदो आहे 32 माण्हुनि खे ऑक्सीजन ॾींदो आहे ॿार ॾाढो ज़बरदस्त मॉडल ठाहियो आहे तव्हां शहर जो ऐं असांखे ॿूटनि जी अहमियत जी का ख़बर कोन्हे पर जेकॾहिं ॿूटनि खे ॾिसंदासीं त हिकिड़ो ॿूटो जेको आहे हिकिड़ो ॿूटो उहो 32 माण्हुनि खे ऑक्सीजन ॾींदो आहे ऐं हिकिड़े ॿूटे खे जेकॾहिं असां कटे था छॾियूं त माना 32 माण्हुनि खे असां मारे छॾियोसीं क़तलु करे छॾियोसीं त हाणे हीअ जेके आहिनि मॉडल्स मुख़्तलिफ़ गुलनि जा ऐं ॿूटनि जा आहिनि ॿारनि ठाहिया आहिनि तव्हां ॾिसो हीअ तव्हां छा जा मॉडल ठाहिया आहिनि हीअ कीअं ठाहियो आहे तव्हां पाण ठाहियो आहे कहिड़ी क्लास जा नालो छा आहे 7 नालो छा आहे तव्हांजो मुदस्सर अली आर्ट सां तालुक़ु आहे तव्हांजो ड्राइंग सां या आर्ट सां या यानी शयुनि सां तालुक़ु आहे हैंडीक्राफ्ट सां जेके हथ सां ठाहिबियूं आहिनि शयूं ज़बरदस्त हीअ तव्हां पाण ठाहियो आहे तव्हांजो नालो छा आहे मुजाहिद मेमून ज़बरदस्त हिन कम खे अञा अॻिते अचणु चाहियो था हिन कम में तव्हां ॾिसो त हिकिड़ी तव्हां छा ठाहियो अच्छा ये ड्राइंग आपने बनाई है कौन से कलर इस्तेमाल किए हैं वाटर जिसमें ये आते हैं पोस्टर कलर डब्बी में आते हैं या एक ट्यूब में आते हैं ट्यूब में डब्बी वाले वो पोस्टर कलर ये पोस्टर कलर ॾिसो ॿार 6 क्लास 7 क्लास जे ॿार केॾी त लाजवाब ड्राइंग कई आहे ऐं कमाल जी ॻाल्हि आहे छा जेकॾहिं 7 क्लास जो ॿारु एॾी ज़बरदस्त ड्राइंग करे सघे थो जेकॾहिं त कंहिं हिसाब सां असांजे जेको आहे गवर्नमेंट जा जेके अदारा आहिनि या गवर्नमेंट जे अदारे जा ॿार आहिनि उहे किथे मां चवंदुसि पोइते आहिनि पंहिंजे प्राइवेट स्कूलनि खां ये भी ड्राइंग आपकी है
ही ॾिसो त इंसेक्ट्स वग़ैरह ॿियो टियों हर शइ बटरफ्लाई जूं हिन ज़बरदस्त जेको आहे तस्वीरूं ठाहियूं आहिनि। केरु चवंदो त हीअ तस्वीरूं पेंसिल सां हिन पाण ठाहियूं ॿार 7th क्लास जे ॿार। हीअ ऑक्टोपस जी तस्वीर आहे ऐं हीअ ॾिसो स्टार वग़ैरह ॿिया टा तमामु घणो हिन खे चइबो आहे समुंद्री घोड़ा। ऐं ही स्टार फिश आहे। ऐं हीअ ॾिसो तव्हां कैक्टस आहे जा अॻिते हलो ही स्नेल आहे। ॾाढो लाजवाब मां चवां थो आर्ट जे हवाले सां त हिननि माण्हुनि खे तमामु घणो एप्रिसिएशन ॾियणु घुरिजे। ऐं मां गुज़ारिश कंदुसि ॿियनि दोस्तनि खे त हिननि ॿारनि खे तवजो ॾियनि, स्कूल खे ख़ासि करे तवजो ॾियनि। गवर्नमेंट जा जेके बि अदारा आहिनि, एजुकेशन मिनिस्टर्स सेक्रेटरी ऐं विज़िट कनि, हिननि ॿारनि जे लाइ स्पेशल कई असाइनमेंट ॾियनि या हिननि खे इंक्रीमेंट ॾियनि या ॿियो जेको आहे स्कॉलरशिप ॾियनि। उस्तादनि खे इंक्रीमेंट ऐं हिननि खे स्कॉलरशिप ॾियनि त हीअ तमामु वॾो कमु करे सघनि था, पंहिंजे मुल्की लेवल ते वॾो नालो रोशन करे सघनि था। ठटे जे हिकु मकली शहर में असां बीठा आहियूं। तव्हां छा कयो? हीअ कंहिं ठाहियो आहे? तव्हां ठाहियो आहे? त कहिड़ी क्लास आहे तव्हांजी? 7th क्लास। नालो? मुबशर अली। कमाल जी तस्वीर मुबशर अली ठाही आहे। हीअ आर्ट जे हवाले सां ॿारनि ॾिसो तमामु वॾो कमु कयो आहे। हीअ बि तव्हांजी ठहियलु आहे? तव्हांजो नालो? कहिड़ी क्लास? 7th A में पढ़ो था। हीअ सभु तव्हांजो ठहियलु आहे। ऐं हैंडीक्राफ्ट जो कमु ॾिसो त तमामु वॾो हिकिड़ो कमु थियलु आहे ॿारनि जो। इन्हनि ते सही तरह स्कॉलरशिप ॾिनी वञे ऐं अदारनि जा जेको आहे मालिकी कई कनि जेकॾहिं असांजा अदारा आहिनि ॿारनि जी, त छा न ॿार असांजो करे सघे थो पियो। हीअ छा ठाहियो अथव पुटु? यानी कि टैंकी वग़ैरह ठाही अथव पाणी जी, त जीअं ॻोठ ताईं पाणी सॼो पहुचे उन। ऐं हीअ पंहिंजो सैटेलाइट। ऐं सैटेलाइट जेकॾहिं मशीन वग़ैरह तव्हांखे ॾिजे, हर शइ ॾिजे त उनजो कमु करे सघे थो? जेकॾहिं पूरो मशीनरी ॾिजे तव्हांखे त उन में कमु करे सघे थो? मुंहिंजो हिकिड़ो ख्वाबु आहे त असांजे स्कूलनि में मशीनरी हुजणु घुरिजनि, सैटेलाइट जूं, हर शइ जूं, मोटरसाइकिलुनि जूं, गाॾियुनि जूं, उहे खुलनि ऐं ॿार पाण ठाहिनि ऐं पाण उनखे सेट कनि, त उहो हिकिड़ो वॾो क्रिएटिव क़िस्म जो कमु थींदो। ऐं पोइ बि शाबाश आहे ॿारनि खे जो इहे सभु शयूं करे रहिया आहिनि। ऐं हीअ ॾिसो हिननि तमामु वॾा जेको आहे साइंटिफिक शयूं ठाहियूं आहिनि। ऐं हीअ छा आहे? अच्छा, हीअ कुझु हाणे ख़राबु आहे, पर हीअ मॉडल आहे हुयो छाजो? हाइड्रोलिक हैंडल। ही व्हील एक्सल जो किताब में मौजूद है, व्हील एंड एक्सल। अच्छा, उन्हनि जे मॉडल उन मुताबिक़ ठहियो। सिंपल है, जेके सादी मशीन असीं चवंदा आहियूं। ये वरी लिफ्ट आहे, लिफ्ट उन खे ई मदनज़र ठाहियो वियो। लिफ्ट जे बारे में कानपुर जे बारे में ये व्हील ऐं एक्सल वारो। हीअ ॾिसो तव्हां व्हील एक्सल वारो जेको हिन पाण ठाही आहे कॉन्सेप्ट ॿारनि, तमामु भली ॻाल्हि आहे।